MPA सरदार चांडियो जो चवणु आहे त फरियादी धुर जे वकील जा फाइनल कमेंट्स इंशाअल्लाह सुभाणे खुटंदा। शाहिदियूं सभिनी जूं पकियूं आहिनि, फ़ैसिलो जज कंदो, असां न। सरदार चांडियो जो चवणु हो त मुख़ालिफ़ जन जे तमदारनि जी ॻाल्हि पिया कनि, उन्हनि खे त शाहिद करे वठी अचनि हा। ॿुधायो वञे त असां कंहिं कंहिं खे धमकियूं ॾिनियूं आहिनि। असांजा कूड़ काॾो फेराए फेराए हले थो, पर जॾहिं खुटनि इंशाअल्लाह सुभाणे खुटंदसि। पोइ असां कॾहिं जो पकियूं आहिनि, शाहिदियूं सभिनी जूं पकियूं आहिनि। करण वारो जज आहे भाउ, कूड़ो मूंखे करे या हुनखे करे न, अॻु में ई फतवा ॾियूं छा असां। सही फरियादी धुर जो जेको अॼु वकील कोर्ट में दलील ॾिए पियो पंहिंजा, त उन्हनि जो इहो चवणो त सरदारी निज़ाम ख़िलाफ़ जेको तमदार काउंसिल ठाहिनि पिया, उनजे करे उन्हनि खे जेको आहे सो मारे वियो आहे। त तव्हां हिन बाबति छा चवंदो? अॼु पहिरीं ॻाल्हि इहा त तुमनदार साईं जन जो वालिद साहिबु कोन हो, ऐं कहिड़ी काउंसिल, उन काउंसिल में हिकिड़ो तुमनदार हिते हूंदो मां सां गॾु बीठो, उन खां पोइ छा कयो? अरे उन खां पोइ छा कयो? भाउ को मुंहिंजे ख़िलाफ़ु कोन हो। पहिरियों ई उन्हनि चयोसीं असां तुमनदार काउंसिल ठाही आहे त बाबा कम थींदा, कम न थिया उहो भली कमु करे। उन खां अलावा जेको ॿिया खोड़ तुमनदार आहिनि, जेके ठारो खान आहे, ॿिया आहिनि, या असांजो खान मोहम्मद, इहे सभु मौजूदु जीअरा जहान वेठा आहिनि, को लिकियल त कोन। पोइ उन्हनि खे वठी अचनि हा न, उन महिल केस में हिते वठी अचे शाहिद कनि था न, शाहिद कनि हा न बाबा। उन तुमनदारनि खे शाहिद कनि हा त बाबा हे तुमनदार आहिनि, हिननि खे बि धमकियूं आयूं आहिनि। हे हिकिड़ो तुमनदार जेको अब्दुल हनीफ कारो, जंहिंजे नाले चवनि पिया, हे मौजूदु। भला कंहिंखे कंहिं धमकी ॾियण खां कंहिं मुंहिंजे ख़िलाफ़ु हुई या कंहिंजे बि ख़िलाफ़ हुई, उहा ज़ाहिर कनि। हाणे उनजो ड्रामो खुटे कोन थो, आख़िर नेठि चवंदा आहिनि त आख़िर ॾींहुं बि ईंदो न, भाउ नेठि खुटंदो। दादू मां तफ़सील मालूम कयूं था कामरान कुराई खां। जी कामरान कुराई। जी बिल्कुलु तफ़सीली आहे त दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल अदालत में उमेर उबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़तल केस जी जेका आहे अहम ॿुधणी थी, जिथे अदालत केस जी कार्रवाई सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿुधणी दौरान केस जेको आहे आख़िरी मरहले में दाख़िल थियण सबबि फरियादी धुर जे वकील पारां फाइनल जेके आर्ग्यूमेंट्स आहिनि, कमेंट्स आहिनि, उहे जारी रहिया। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे फरियादी धुर मां जेका उमेर उबाब चांडियो आहे, उन चयो त हीउ केस सिर्फ़ु संदसि घर ताईं महदूद न आहे, पर हिन मज़लूम जो जेको केस आहे उहो हिननि मज़लूमनि जो केस आहे जंहिंसां बाअसर जागीरदारनि ज़ुल्म कया आहिनि। हिन चयो त संदसि घर जा जेके 3 भाती क़तल थी चुका आहिनि, जनाज़ा उन्हनि जा खया विया आहिनि, उन बावजूदि हू आइन ऐं कानून ते मुकमल यकीन रखनि था। उमेर उबाब चांडियो वधीक चयो त हू महिरबानी जी कामरान कोराई।